अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। ही मटियारी जे कुझु न्याणियूं ऐं उन्हनि जे वालिदेन जे तरफ़ां वीडियो मोकिलियल त छा इंतिज़ामिया एतिरी बहस थी वई आहे जो जॾहिं खां बारिश पई आहे, बारिश जो पाणी मेले वारे ग्राउंड ते जमा थियल आहे ऐं रोज़ु डेली न त हफ़्ते में 3-4 ॾींहं इहो मामूल आहे त ॿारनि जे स्कूल कॉलेज जी मोकल जे टाइम ही पाणी कढण जो सिलसिलो शुरू कयो थो वञे। आख़िर इहो केरु आहे ऐं केरु आहिनि जेके हिननि अहिड़नि टाइमनि में ॿारनि जे स्कूल ऐं कॉलेज टाइमनि में पाणी कढणु शुरू कनि था। ॿियो को टाइम नथो मिले, शाम जो टाइम, राति जो टाइम, ॿियो को टाइम नथो नज़र अचे। सो हीअ वीडियो शेयर कयो ताकी इंतिज़ामिया ताईं पहुचे त हिन अज़ाब मां न्याणी जी जान छुटे। हीअ मेन कॉलेज ऐं स्कूल जो रोड आहे, मेन जेको मेले जे ग्राउंड खां ॿाहिरि वञे थो, उनजी हालत ताईं पाण ॾिसी सघो था। आख़िर ॿारनि ॾोह कहिड़ो कयो, इंतिज़ामिया नोटिस वठे।